गाइस तो तव्हां मुंहिंजो ब्लॉग ॾिठो हूंदो स्टार्ट थियो पार्लर मां परेशान थी वियो हूंदो त ब्लॉग जो स्टार्ट बि न थियो डायरेक्ट ई जेको आहे त ब्लॉग असांखे पार्लर में ॾिसणो पियो। सो ईद जूं तयारियूं हलनि पियो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त ईद वेझो आहे। मां ग्रीन और पावर फ्लैश लाइट हेॾा थी हले एनीवेज़ आईब्रो वग़ैरह कराए आयासीं। मां पंहिंजी दोस्त जे घर अची वई आहियां। उहा शर्मलेस मुंहिंजी दोस्त जेका आहे न पबजी में खेले थी हीअ ॾिसोसि। ठीक है खेॾण था ॾियूंसि। मां बि ईअं ई वेठी हूंदी आहियां ईअं ई पबजी खेॾंदी आहियां। एनीवेज़ उनखां अलावा पाण वियासीं। हाँ सही है। हाँ न खेॾी वठ खेॾूं था उअं ई बि खेॾूं था। ऐं ही वारो जेको व्लॉग आहे न मुंहिंजो उहो ईद जी तयारियुनि सां गॾु थींदो। मे बी असां सुभाणे कुर्बानी जो जानवर वठणु वञूं सुभाणे। सो उहो बि हिन ई व्लॉग में तव्हांखे ॾेखारींदमि। A few moments later. हाँ यल्ला हबीबी बंदो लथो। ओए हाणे पाण मरंदी मैं बंदो मारे करे केरा पहचानियोसि ये केरा हेलो गाइस ये व्लॉग में नथी अचे। बाजार की तेरी मची हुई वीडियो में टिंग टिंग अची वई गाइस अची वई ॾिठो न रैंडम भरिया वई ना आंटी ॾिनो आहे आई लव यू चई करे। बिस्किट खाओ चाय पियो मुझे न खर्जो ॿियनि खर्जो सोबी जी। The next day. वेलकम बैक इन डे 2 और आज मेरे चेहरे की खुशी से आप लोगों को नज़र आ रहा होगा। कल भी मैंने आप लोगों को बताया था कि हम जाएंगे कुर्बानी का जानवर लेने। बहुत ही खुशी हो रही है क्योंकि मैं पहली बार जा रही हूँ मंडी में और बहुत सारे जानवर होंगे मेरे पास। एनिमल्स हो लाइक हस्की हो। हस्की तो भाई मेरा प्यार है लिटरली। और आज फाइनली मैं जा रही हूँ ईद का बकरा लेने। सो लेट्स गो चलते हैं और देखते हैं वहाँ पे कौन सा हमें जानवर पसंद आता है। आगे मंडी पे और अब चलते हैं अंदर। धूप है भाई। हाणे जेको आहे त हिननि जा रेट हली पुछा कयूं ख़बर पए त हिननि जो रेट केतिरो आहे उन हिसाब सां वरी असां हलूं पंहिंजो जेको आहे त कुछ खरीद कयूं। वाइड भी ब्लैक भी हम हमारे इसको कहते हैं चितकबरा। क्या बोलते हैं आप इसको? चितकबरा। रेट क्या बताया आपने? 5 लाख। क्या बोला आपने? सर पे भी दिल क्या सर पे भी दिल अच्छा हाँ वाह बच्चे मैंने तो ये देखा ही नहीं। आपने कब नोटिस किया ये? जब से शुरू से ही ऐसे ही है। पाण असां मंझंदि जो आया आहियूं त हिते तव्हांखे रश नज़र घटि ईंदी हूंदी छो त हिते घणा माण्हू कोन्हनि। जीअं ई राति थींदी वेंदी आहे तीअं ई माण्हू घणा ईंदा आहिनि। सो फ़िलहाल जेको आहे त मां हिन महिल जानवरनि जी मंडी ते आयल आहियां। हीअ तव्हां ॾिसो हिन जो रेट पुछा करायूं था पाण खे हूअ ख़बर पई त 5 लाख रुपया आहे। मां सोचां थी त पाण जेको जानवर वठंदासीं कुर्बानी जे लाइ उन जो मां रेट कोन ॿुधाईंदमि। बाक़ी जेके मां रेट ॿुधाए थी सघां छो त मूंखे कॾहिं बि सुठो न लॻंदो पंहिंजे जानवर जी कुर्बानी जेका कयूं था उन जो रेट ॿुधाइणु। सो ॾिसूं था ॿियनि जा रेट ॿुधायूं था ऐं तव्हांखे फाइनल बि ॿुधाईंदासीं त असां कहिड़ो वारो जानवर वठूं था। सो फ़िलहाल हाणे हुनजो त रेट पुछा करे आयासीं। हाणे हिन तरफ़ था हलूं त असांखे जीअं ख़बर पवंदी रहे त हितां 5 लाख रुपए खां स्टार्ट थिए थो त आख़िरी हिते हिन मंडी में केतिरो मतिलबु वधीक पैसनि में मिले थो। सो हलूं था हेॾे बकरा बि ॾिसूं था। फ़िलहाल त हिननि जानवरनि सां मुंहुं ॾियो पोइ बकरा बि ॾिसूं था। मूंखे लॻे थो हीअ विणंदड़ हूंदो छो त हिन जा सिंग बि घणा आहिनि ऐं थोरो विड़ाकू भी लगे तो। पहले ये बताएं गरीब है? बिल्कुल गरीब है पक्का? बिल्कुल ये देखो बच्चे भी जाए इसको बिल्कुल हाथ लगा आराम से हाथ लगा आराम। हमने पकड़ो हो बेटा। ओए बेटे हाथ हटा दो बेटे तुम हाथ दूर हो जाओ। इसका नाम क्या है आपने रखा है? इसका ब्लैक डॉन। वाह भाई मंडी में भी डॉन खड़े हुए हैं। ब्लैक डॉन। मुझे तो ये तेज लग रहा था लेकिन तेज नहीं। बिल्कुल गरीब बच्चा है। बिल्कुल गरीब। वो कहते हैं ना शक्ल पे नहीं जाना चाहिए। नहीं, शायद मुझे भी गलती हो गई है मैं भी शक्ल पे चली गई थी। बिल्कुल हाथ लगा ये देखो आप मैंने भैया वालों से पूछा कि वो कह रहे हैं कि भाई आप शक्ल पे नहीं जाएं यहाँ पे हम रेस वेस नहीं कराते। इसी वजह से ये जो भी जानवर है ना हमारे वो बिल्कुल ही मतलब शरीफ ज़्यादा हैं। तो देखा आपने मैंने इसको कहा था कि ये बहुत ही तेज़ होगा क्योंकि इसके सींग भी ऐसे हैं इसका कलर भी ऐसा है। लेकिन
ऐसा नहीं निकला। हम इस वाली साइड पे आ गए हैं जहाँ मैंने आप लोगों को बताया कि हम पीछे थे, भाई लोग वाले यहाँ पे आ गए हैं। सो यहाँ वालों का रेट देखते हैं कि यहाँ वालों का कितना है। वहाँ पे 12 लाख का हमने सुना कि ज़्यादा से ज़्यादा जो था वो वहाँ पे 12 लाख का था, और हमने भी तकरीबन एक डन कर दिया है। वो मैं आप लोगों को लास्ट में दिखाऊंगी। अस्सलाम वालेकुम भाई, क्या नाम है इसका? ये पक्का खीरा 2 लाख का है। अच्छा 2 लाख का है। सही, उसे में चल जाएगा। अच्छा तो यहाँ पे जो है वो कितने रेट के हैं सारे, मतलब ज़्यादा से ज़्यादा? 8 लाख, 10 लाख, 12 लाख। अच्छा इस वाली साइड में? नहीं इस बार में। इस वाली में। और इस साइड में क्या है रेट ज़्यादा से ज़्यादा? ये 7 लाख, 8 लाख। अच्छा इधर अच्छा 12 लाख, 15 लाख इधर खड़े हैं। हाँ वहाँ पे मैं सारे देख के आई हूँ, क्योंकि कुछ होते हैं ना वो तेज़ होते हैं और झगड़ालू होते हैं, मतलब कोई भी बंदा आता है उसको सींग लगाते हैं। तो ये नहीं है। ये देखो हमारा बच्चा देखो। अच्छा ये हमारा देखो बच्चा। अच्छा अच्छा, ये बहुत देखो। आप भी इस मंडी में आते हैं? आपका कौन सा वाला फेवरेट है फिर? काला वाला। अच्छा काला डोन वाला। अच्छा तो भगाते हैं आप लोग भी? नहीं, इसको ऐसे ही आए हम मंडी में जानवर देखने। अच्छा आप लोग भी ऐसे ही आए हैं देखने, फिर मजा आ रहा है? जी मजा आ रहा है। हमने तो कुर्बानी के लिए दुम्बा पाला था, वो तैयार हो गया हमारा। हैं? कुर्बानी में दुम्बा काट। ईद की तैयारियां वारियां की है? ड्रेसेस ली हैं? ड्रेसेस से ज्यादा कुर्बानी की है ना आपको इस वाली ईद पे? इस वाली ईद पे भाई सब लोगों को जो है वो ड्रेसेस का नहीं इतना होता, जानवरों का होता है, क्योंकि यहाँ पे जो है बहुत सारे शौकीन लोग आते हैं ताकि हम जो है वो एक अच्छा सा जानवर ले सकें और कुर्बान कर सकें। जैसे कि भाई ने बताया कि ये वाले जो हैं वो गरीब हैं बिल्कुल, और इसका रेट था 2 लाख रुपए। असां थोड़ो सिंधी में भी कयूं था, छो त हितां जा थोड़ा माण्हू सिंधी भी आहिनि, थोड़ो उन्हनि खे मुश्किल थिए पियो। भाई सिंधी उर्दू ठीक। पहले अब क्वेश्चन ये होगा सिंधी हो या उर्दू हो। तो भाई क्या रेट है इनके? 5 लाख। अच्छा देख लेते हैं उस साइड से, थोड़ा चेक वेक करें भाई। अपना जानवर खरीदना है तो थोड़ा चेक भी करना पड़ेगा, है ना। मुझे तो वो ब्लैक डॉन बहुत ही अच्छा लग रहा था। अच्छा तो अच्छा, मतलब सुंदर तो सुंदर, ऊपर से उसका नाम भी बहुत ही अच्छा था। ये पूरी मंडी में ये एक मुझे नज़र आया है जो लड़ेगा। भाई लोग ने कहा कि ये लड़ेगा। ये मुझे लग रहा है किसकी सौतेली माँ है। किसकी सौतेली माँ है बच्चों? है ये देखो, ये भाई कह रहा है कि ये लड़ेगा, मतलब ये सौतेली माँ हुई ना, है ना। आप लोग ने मेरा YouTube चैनल सब्सक्राइब करना है, ठीक है? आप मेरे मोबाइल में खोलो। ठीक है भाई। सो जैसे भी अगर आप लोग मेरे व्लॉग्स देख रहे हो, और आप लोगों के लिए मैं यहाँ पे भी आई हूँ क्योंकि मैंने सोचा कि मैं कभी भी नहीं गई और मेरे भाई लोग जो हैं वो यहाँ पे आते हैं और ख़रीद करते हैं, क्यों ना मैं आज खुद जाऊँ और इस चीज़ का व्लॉग भी बनाऊँ जो कि मेरी पूरी यूट्यूब जर्नी में नहीं है। सो फाइनली आई एम हेयर कि आप लोगों को ये सारे जानवर दिखा सकूं और इनसे मिलवा सकूं और यहाँ से ख़रीद कर जाएं। यहाँ से ना एक बच्चे ने मुझे बताया कि ये इनकी जो है ना वो हार्ट छपी हुई है, ये वाइट वाली। मैंने तो ये गौर भी नहीं की। कभी आप लोगों ने गौर की है? नहीं ना। मुझे वहाँ पे किसी बच्चे ने बताया कि ये वाइट वाली इनके जो है वो हार्ट छपी हुई है। तो मां काफ़ी दफ़ा हेॾा वयसि त हू भाई मूंखे रिस्पॉन्स एतिरो न पियो करे सघे। पोइ मां सम्झी वियमि त ही सिंधी माण्हू आहिनि। ख़ैर आहे, सिंधी माण्हू बि आहिनि त को मसइलो थोरो ई आहे। हिन ॾे त न वेंदासीं भाई, वञूं त हिक खां ॿियो थी वञे, ईद बि न करे सघूं, न असां जानवर वठी सघूं। हिन खां भलो आहे हिन ॾे हलूं ई न त हाणे अॻिते तारूं। हाणे ॾिसूं था असां बकरा जेका हुन साइड सफ़ा मां तव्हांखे ॾेखारियां, मूंखे नज़र अचनि था हुन साइड वारा, उहे हली ॾिसूं त हुननि जो छा रेट आहे। छो त थोरो थोरो असांजो डन थींदो थो वञे, त मां चवां थी त उहो बि ॾेखारे छॾियां। ईअं न त मुंहिंजा भाई वारा हलिया वञनि ऐं मां उहे शयूं न ॾेखारे सघां। इशा फिदा ऑफिशियल, ये देखो आ गया। अब सब्सक्राइब भी करो, बेल आइकन को भी दबा दो। 1,10,000 किस वाले का? कोई सा भी ले लो, ये जो भाई यहाँ पे जो है वो 1,10,000 का है। सारे ये जो खड़े हुए हैं इस साइड, ये इस साइड वाले का रेट बता रहे हो या सारे जो इस साइड में है? ये 8 जो ठेले पे बंधे हुए ना। अच्छा
ये भाई ये जो आर्ट है ना ठेले पे खड़े हुए हैं ये सारे 1,10,000 के हैं। अदा यहाँ पे रेट कितना है इस साइड वालों से? इसका 50 है, इसका 45 है। अच्छा, जैसे ये अलग अलग रेट ना, ज़्यादा से ज़्यादा कौन से रेट वाला है? ज़्यादा रेट वाले बस यही है। अच्छा, वधीक खां वधीक जेको हिते जो बकरो आहे उहो तव्हांखे 1,10,000 में मिलंदो ऐं घटि वारो तव्हांखे आम बि मिली वेंदो 40,000 में, 45,000 में, 30,000 में तव्हांखे मिली वेंदो। हिते ॾिसो था बकरा कीअं वेठा आहिनि, पर यार मूंखे थोरो न हिननि खां डर पियो थिए, छो त हीअ जेको आवाज़ था कनि न उन्हनि मां थोरो थोरो डर थो थिए, उन्हनि मां कोन पियो थिए। हिन तरफ़ जो तव्हां रेट ॿुधी छॾियो, असांखे त ख़ैर बकरो वठिणो कोन हुयो, पर मूं चयो थोरो तव्हांखे हितां जो बि एक्सप्लोर कराए छॾियां त हिननि जो रेट छा थो हले। सो अगरि तव्हां बि नाहे वरितो ईद जो जानवर त मूंखे कमेंट सेक्शन में ॿुधाए छॾिजो। मां त असांजो त तक़रीबन डन बि थी वियो आहे ऐं असां जेको आहे त उन माण्हू खे चयो आहे त असांखे थोरो तयारु करे ॾे ताकी लॻे त भई इहो इशा फिदा ऑफिशियल पंहिंजो जानवर वठी आई आहे ऐं मां पंहिंजो थंबनेल बि उन्हनि सां ठाहे सघां। सो होॾां मुंहिंजो जेको ॿियो भाई आहे उहो डन पियो करे। गर्मी ॾाढी आहे जेका ॻाल्हि हुजे, हिनखे बि सजायो अथनि, लॻे थो हीअ बि कंहिं ख़रीद करे छॾियो आहे, छो त हिननि मंडी वारा चवनि पिया त जेको असां सजाईंदा आहियूं उहो तक़रीबन ख़रीद थियलु हूंदो आहे या कंहिंजो चयलु हूंदो आहे त असां ख़रीद करणु अचूं था ताकी असांखे निशानी जी ख़बर पई सघे त इहो जेको आहे त उहो कंहिंखे ॾिनल आहे या हाणे ॾिनो वेंदो। सो असांजो बि आहे उहो तयारु थी वियो आहे, हाणे उन तरफ़ हलूं था ऐं तव्हांखे मां थोरी उनजी बि ॾेखारियां थी। उनजी प्राइस तव्हांखे न ॿुधाईंदमि, लेकिन तव्हांखे उहो पंहिंजो जेको आहे छा चइबो आहे जानवर ज़रूरु ॾेखारींदमि। हीअ बि ॾिसो केॾो प्यारो पियो लॻे, पर जेको ब्लैक वारो आहे न भाई, ब्लैक वारे जी त ॻाल्हि ई ॿी आहे सफ़ा। हीअ जेको मां तव्हांखे पहिरियों ॾेखारियो जंहिंजो नालो हुयो ब्लैक डॉन, जेको मां तव्हांखे अॻु में बि चवां पई त हीअ असांखे ॾाढो पसंदि आयो हुयो, मुंहिंजे भाई लोग खे बि ॾाढो पसंदि आयो, त असां सोचो छो न इहो ई वठूं। असां इहो ई डन करे छॾियो आहे ऐं मूंखे त ॾाढो 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 ई पसंदि आयो, बल्कि प्यारो बि लॻो, फुली ब्लैक। ऐं हिनमहिल त हिनखे सजायो अथनि त अञा बि ख़ूबसूरत पियो लॻे। मुंहिंजे कमेंट सेक्शन में वञो ऐं मूंखे ॿुधाइजो त असांजो जानवर तव्हांखे कीअं लॻो ऐं तव्हां कहिड़े कलर में वरितो आहे इहो बि ज़रूरु मूंखे कमेंट में ॿुधाइजो। असां खां अलावा बि छोकिरियूं अची वियूं आहिनि। फाइनली मूंखे फील थियो आहे त सिर्फ़ु मां ई छोकिरी न आई, हाणे मतिलबु सभु पंहिंजो जानवर पाण ई ख़रीद करणु अचनि थियूं। मूंखे ॾाढी ख़ुशि थी। हुन तरफ़ बि 2-3 हुयूं, हिन तरफ़ बि आहिनि। असां हलूं था घर, छो त हाणे भाई वारा चवनि था त हलो घर, त जेको आहे त उहो जानवर वठी घर अचूं। सो पहिरियों असांखे घर वञिणो पवंदो, सो हाणे असां हलूं था घर। वधीक तव्हांखे मां घर वञी उहो अपडेट ॾियां थी। नोनी ॾिसो हुया बीठी अथव, हुया कशप हेॾे कशप छा थी करे गाइस। ये कशप ईअं खशा टुकंदी अथव। वारा बि सुठा आहिनि माशाल्लाह सां। हिननि जो असां रेट कोन पुछो, छो त पाण असां डन करे छॾियो त असां चयो त बसि हाणे रेट पुछी छा कंदासीं। पहिरियों रेट डन कोन हुयो त पुछूं बि पिया, हाणे पंहिंजो ब्लैक डॉन डन थी वियो आहे फाइनली माशाल्लाह। 1 hour later. घर अची विया आहियूं ऐं मां आउटफिट चेंज करे छॾियो आहे, शावर करे आई आहियां ऐं ॾाढी गर्मी हुई, हिन जे करे मां आइस पई लॻायां सफ़ा ही। ओ माय गॉड, कहिड़ी पई मुंहिंजी आई रेट थी वई आहे शायदि। एनीवेज़ ॾाढी ख़ुशी थी। ऐं उनखां अलावा जेके ब्लैक वारा हुया न सभु, उहे ॾाढा महांगा हुया, यानी कि 10 लख खां बि मथे। बसि न कयां हलो छॾियो। मेन चीज़ त मां ॿुधाइणी तव्हांखे विसरी वियमि त पाण ईद जेका हीअ वारी ईद आहे उहा असां कंदासीं लाड़काना में। ओ माय गॉड, मुंहिंजो पहिरियों अहिड़ो व्लॉग कॾहिं बि न ठहियो आहे, सो मूंखे पाण बि मज़ो आयो। मिलूं था अॻिले व्लॉग में। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।